अस्सलाम वालेकुम मैं सिफरा समेत हमारी शान इस्लामिक टीवी मुसा जो बिरादर मोहतरम गड्डा जो गुलाम मीर बेर है हाफ़िज़ वकारी से गुलाम मुस्तफ़ा उन सां गॾु अदा नूर महमद ऐं मौलाना नादिर करमी साहब मौजूद आहिनि अल्हम्दुलिल्लाह। अॼु अल्हम्दुलिल्लाह 23 रजब शरीफ़ जो ॾींहुं बि आहे ऐं बिलख़ुसूसन जुमे जो ॾींहुं आहे। तारीख़ 23 रजब आहे ऐं साईं माशाल्लाह सुभान अल्लाह। साईं तव्हां कुझु चवणु चाहियो था? जी साईं आओ तो कुछ चवण जाए तव्हां छा था चवणु चाहियो? असां कुझु कोन था चवणु चाहियूं, फ़िलहाल मुंड कोन्हे। मुंड कोन्हे हाफ़िज़ तव्हां माशाल्लाह। तव्हां छा था? साईं माशाल्लाह अॼु तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ये जुमे जो ॾींहुं आहे। अॼु माशाल्लाह मूं ते जुमो बि पढ़ायो ऐं माशाल्लाह मूंखे टमाटनि जी थैली बि मिली आहे, कद्दू बि पिया आहिनि माशाल्लाह ज़बरदस्त माशाल्लाह बेहतरीन साईं असांजे लाइ माशाल्लाह ये जेका आहिनि तमामु बहितर टमाटा बीठा आहिनि। इंशाल्लाह वरी हिन में चटनी कुटे खाईंदा आहियूं, भार हूंदा आहिनि ॾाढो भाईंदा आहिनि माशाल्लाह। तमामु ज़मीन ते तमामु सुभान अल्लाह। ऐं तव्हांजी नूर मोहम्मद माशाल्लाह तव्हांखे नूर मोहम्मद ॾिनी आहे थैली? जी जुमे जुमे एॾी आऊं हुनखे ॾींदो आहियां। ख़ैरात कंदा आहियो? मोहबत आहे माशाल्लाह। मोहबत केतिरी आहे? मोहबत एतिरी आहे। मोहबत केतिरी आहे? मोहबत बसि गिदरे जेतिरी आहे। माशाल्लाह माशाल्लाह। इहो हाफ़िज़ वकारी गुलाम मुस्तफ़ा साहब ऐं माशाल्लाह गुलाम मीर बेर सुभान अल्लाह नूरानी चेहरे वारो ऐं माशाल्लाह नूर मोहम्मद मीर बेर जी माशाल्लाह महिरबानी महिरबानी महिरबानी। इहो नादिर करमी साहब ए टमाटा माशाल्लाह मुफ़्त वारा टमाटा न माशाल्लाह।